साईं कुरान मजीद के साड़न सां माण्हू काफ़िर थिए थो या न? जेको बदबख्त इंसान कुरान मजीद के ॼाणी गुझी साड़े थो उनके ख़बर भी आहे त मां ही कुरान मजीद आ इन जे नुस्खे के साड़ियां थो तोहीन जे इरादे सां तोहीन जी नीयत सां त अहिड़ो शख्स इस्लाम का ख़ारिज आ, मुर्तद आ, काफ़िर आ। जेको ॼाणी गुझी उनके इल्म भी आहे त ही कुरान आ, अल्लाह जी किताब आ, उनके साड़े थो, तोहीन करे थो। या जेको शख्स अल्लाह जे घर के साड़े थो, अल्लाह जे घर के साड़ण भी तोहीन करण इहो हराम आ। ऐं उन में मुक़द्दस किताबूं कुरान मजीद मौजूद आहिनि, उनके यकीन आ त इन सां भी माण्हू इस्लाम का ख़ारिज। या को घर आ, को कमरो आ, तव्हांखे ख़बर आ त ही कमरो आ, साड़ण वारे के 100% यकीन आ त इन कमरे जे अंदर अल्लाह जो कुरान भी हूंदो, नबी साईं जूं हदीसूं भी हूंदियूं, इस्लामी किताब भी हूंदा। इन ॼाण जे बावजूद उन कमरे के या उन घर के या उन झोपड़ी के साड़े थो त इहो भी तोहीन जे ज़मरे में आ, अहिड़ो शख्स भी इस्लाम का ख़ारिज आ। हाँ, जंहिं शख्स खे इहा ॼाण नाहे, जंहिं शख्स के इहा ख़बर नाहे त मां जेको घर साड़ियां थो या जेको घर ड्राहियां थो त इन में कुरान आहे या नाहे, इहो पक न अथसि या शक भी न अथसि। एहतियात त इन्ही में आ, जॾहिं भी तव्हां का अहिड़ी कार्रवाई कयो घर ड्राहिण जी या घर साड़ण जी, मुसलमान जो घर आ, यकीनन कुरान मौजूद हूंदो, तहां एहतियातन उन में जेको आ जांच पड़ताल कयो, कुरान जहिड़ी मुक़द्दस किताब के ॿाहिरि कढो, पोइ पंहिंजी कार्रवाई कयो। लापरवाही जे सूरत में उहो साड़ण वारो, घर के साड़ण वारो या घर के ड्राहिण वारो गुनाहगार आ, लापरवाही जी सूरत में, जंहिंखे यकी ख़बर न हुई। पर इन लापरवाह शख्स के काफ़िर चवण सही न आहे। जंहिं घर साड़ियो आ उनके इल्म न हुयो त अंदर कुरान भी थी सघे थो, त असां इन ते फौरन वेही करे कुफर जा फतवा हणूं, मुर्तद चऊं, वाजिबुल क़त्ल चऊं, इहो सही न आहे। छो त उनके इल्म न हुयो त अंदर कुरान भी आहे ऐं उन शख्स जे दिल में कलमो आ, ईमान आ, ज़ाहिरा उहो त न चाहींदो मां कुरान के साड़ियां। उन जो मक़सद जेकॾहिं घर के साड़ण आ, कंहिं मुजरिम जे घर के ड्राहिण आ ऐं उनके कुरान जो इल्म न हुयो त अंदर मौजूद आ, त अहिड़ी सूरत में उहो लापरवाही जे करे गुनाहगार थी सघे थो। पर उनके काफ़िर चवण, मुर्तद चवण, वाजिबुल क़त्ल चवण, इहा शइ सही न आहे। हमेशा इंसान शरीयत जी हद में रहे, हर मामले के शरीयत जी निगाह सां ॾिसे, पोइ उनखे ॻाल्हि सम्झ में ईंदी। क़ौमियत जे निगाह सां ॾिसंदो त पोइ उनखे काई फतवा समझ में न ईंदी, काई शरीयत समझ में न ईंदी। अल्लाह साईं सम्झण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। वाक़िदा।